नाज़रीन, तलहार में पोल्ट्री फार्म के मालिकनि तरफ़ां वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ एहतजाज कंदे रिलीफ ॾियण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था जमशेद अली मल्हा जी हीअ रिपोर्ट। जीअं त नाज़रीन, तलहार शहर जे मुर्गी फ़रोशनि ऐं पोल्ट्री फार्मनि जे मालिकनि पारां वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। इन ई दौरान एहतजाज कंदड़ मुर्गी फ़रोशनि ऐं पोल्ट्री फार्म जे मालिकनि मेरा टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त तलहार के इर्द गिर्द छपरा शेड घट में घट 4 लाख मुर्गी जा इन वक्त उहे हली रहा है घट में घट लख के अंदर। तो उन जो सबब इो ही है जो चूज़ो इन वक्त 60 रुपया है, फीड की बोरी 3700 रुपया है, जेका दवा जा डब्बा 3000 रुपया 8000 ते पुजी विया आहिनि। ऐं असां अपील था करियूं गवर्नमेंट के उन्हनि जा मटीरियल उन्हनि खे फीड वारनि खे दवाउनि वारनि खे चूज़ उन्हनि जा सस्ताई में अघ में कुझु ॾियारे वञनि त हू जी फीड चूज़ो दवा मटीरियल असांखे सस्ती मिले ऐं जेके हाई फाई रेट आहिनि पोइ उहे ऑटोमेटिक घटिजी वेंदा। तलहार जा मुर्गी फ़रोश आहियूं, मुर्गी जो धंधो कंदा आहियूं, नंढियूं वॾियूं आहिनि असांजूं। असां हिकिड़ो ॿ क्रेट कंदा हुआसीं त अलहमदिल्ला उन मां रोज़ी मिलंदी, घर जो कमु हलियो पियो, रोज़ी मिली पई बचनि खे। हाणे तक़रीबन 10-15 ॾींहं आहिनि असांजा दुकान बंदि पिया आहिनि ऐं गोश्त तमामु महांगो आहे, आवाम खाई कोन थी सघे, ग़रीब आवाम खाई कोन थी सघे। ऐं मुर्गी फार्मनि जा जेके धणी आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं त हू चवनि था फीड महांगी आहे, चूज़ो महांगो आहे, उन्हनि जा पंहिंजा फार्म बंदि पिया आहिनि। त हाणे असीं केॾांहुं वञूं साईं? हुकूमत खे पुरज़ोर अपील आहे कुझु इन्हनि शयुनि ते ज़ाब्तो आणियो वञे। असांजो मसइलो इहो आहे कि हिन वक़्तु असां दुकानदार वटि मुर्गी वठणु वञूं था त उहो वीचारो इहो चए थो यार फार्म ई बंदि पिया आहिनि। छो बंदि पिया आहिनि बाबा मुर्गी महांगी आहे त छो आहे? त चवनि था बाबा फीड महांगी, चूज़ो महांगो, दवाऊं महांगियूं, छा असीं वठूं? असीं किलो वठण वारा पाउ वठूं था। हिन दौरान ते गवर्नमेंट वफ़ाक़ खां असांजो पुरज़ोर मुतालबो आहे कि बाबा तव्हां कंट्रोल करियो। असीं पाण मुर्गी फ़रोश आहियूं तलहार जा। असांजे दुकाननि ते तव्हां ॾिसंदा हीअं धंधा कोन्हे, माठ लॻी पई आहे। जेको ग्राहक अचे थो, अॻे ग्राहक वठंदो 110 रुपये में अधु किलो वठंदो, हींअर हू 110 रुपये में पाउ थो वठे। तो इन करे दुकाननि ते धंधा ख़तमु थी विया आहिनि, मज़ूरियूं ख़तमु थी वियूं आहिनि। ऐं असीं फार्मनि मालिकनि खे चऊं था, हो चवनि था त महांगाई आहे, असांखे फीड महांगी मिले थी, चूज़ो महांगो मिले थो, दवाऊं महांगियूं मिलनि थियूं। इन करे असीं इन रेट में ॾींदासीं। असीं हुकूमत खे पुरज़ोर अपील कंदासीं त माना इन शयुनि ते ज़ाब्तो आंदो वञे। महांगाई तमामु घणी थी वई आहे। मुंहिंजा फार्म असीं हलाईंदासीं 15 खां 20,000 मुर्गी हलाईंदासीं। अॼु उन जॻह ते असीं 2000 मुर्गी लॻाए वेठा आहियूं। हाणे उन मूजिबि दवाऊं फीड तमामु महांगी आहे, असांजो उन मां गुज़र न। जी त नाज़रीन, मुर्गी फ़रोशनि ऐं पोल्ट्री फार्म जे मालिकनि जा तव्हां वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त मुर्गी जे अघनि में वाधि सबबु गोश्त जो वेकिरो इंतिहाई घटि थी वियो आहे, जंहिं सबबु ही फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फीड ऐं चूज़े जे अघनि में घटिताई करे हिननि खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन ज़फ़र अली चांडियो सां गॾु जमशेद अली मल्हा, मेरा टीवी न्यूज़, तलहार।